बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। वेलकम टू अल्फला वर्चुअल लर्निंग एकेडमी। सब्जेक्ट कंप्यूटर जो अॼु सेकंड क्लास आहे। पहिरें क्लास में पाण पढ़ियो हुयोसीं त कंप्यूटर हूंदो छा आहे ऐं उन खां पोइ इनपुट आउटपुट छा हूंदो आहे, इनपुट आउटपुट डिवाइसिस जे बारे में पढ़ियो हुयोसीं। अॼु सेकंड क्लास आहे। सेकंड क्लास में सिखंदासीं, सम्झंदासीं त हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर छा हूंदो आहे, उन्हनि जे विच में डिफरेंस कहिड़ो आहे। ऐं वीडियो जे आख़िर में कुझु प्रैक्टिस एमसीक्यूज़ जेके आहिनि उहे डिस्कस कंदासीं त जेके इम्पोर्टेंट हिन टॉपिक मां एमसीक्यूज़ आहिनि अची सघनि था, या जेके हिकिड़ो ॿ एमसीक्यूज़ आयो आहे गुज़िरियल टेस्टुनि में त उन्हनि खे डिस्कस कंदासीं। त व्हाट इज़ हार्डवेयर? हार्डवेयर आहे छा? हार्डवेयर फिजिकल पार्ट ऑफ कंप्यूटर, यानी कि जेके कंप्यूटर जा फिजिकल पार्ट्स हूंदा आहिनि उन्हनि खे हार्डवेयर चवंदा आहियूं। अच्छा, फिजिकल पार्ट उहे कहिड़ा, माना उन्हनि खे पाण टच करे सघूं था, यानी कि फिजिकली टचेबल, अहिड़ा पार्ट जिन्हनि खे पाण फिजिकली टच करे सघूं। अच्छा, उहे कहिड़ा कहिड़ा पार्ट आहिनि? कीबोर्ड, माउस, मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर, इहे अहिड़ा पार्ट आहिनि जिन्हनि खे पाण फिजिकली टच करे सघूं था। उन खां पोइ टाइप्स ऑफ हार्डवेयर। हाणे हार्डवेयर जेको आहे सो उन जा कहिड़ा कहिड़ा टाइप आहिनि? इनपुट डिवाइसिस, हिकिड़ा जेके हार्डवेयर आहिनि उहे इनपुट डिवाइसिस आहिनि। हाणे इनपुट डिवाइसिस जे बारे में पढ़ी आया आहियूं त इनपुट डिवाइस छा हूंदी आहे, जंहिंजे थ्रू पाण डेटा जेको आहे उहो कंप्यूटर खे मोकिलींदा आहियूं। अच्छा, उन जा एग्जांपल कहिड़ा कहिड़ा आहिनि? इनपुट डिवाइसिस उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि जंहिंजे ज़रिए पाण डेटा जेको आहे उहो कंप्यूटर ॾांहुं मोकिलींदा आहियूं, जंहिंमें कीबोर्ड आहे, माउस आहे, स्कैनर आहे। उन खां पोइ आउटपुट डिवाइस, आउटपुट डिवाइसिस जे ज़रिए रिसीव कंदा आहियूं। अच्छा, आउटपुट डिवाइसिस कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, ये पंहिंजो आउटपुट डिवाइसिस आहिनि। स्टोरेज डिवाइसिस, स्टोरेज डिवाइसिस छा हूंदियूं आहिनि? जंहिंमें डेटा स्टोर थींदो आहे। अच्छा, उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? हार्ड डिस्क, एसएसडी, यूएसबी, मेमोरी कार्ड। अच्छा, ये अहिड़ियूं सभु डिवाइसिस आहिनि जिन्हनि खे टच करे सघिजे थो। प्रोसेसिंग डिवाइसिस, अच्छा, प्रोसेसिंग डिवाइस आहे सीपीयू, सीपीयू खे ब्रेन ऑफ कंप्यूटर चइबो आहे। इहो जेको एमसीक्यू आहे उहो अची बि चुको आहे त सीपीयू जो ॿियो नालो जेको आहे उहो छा आहे, या सीपीयू खे छा सॾियो वेंदो आहे? त सीपीयू खे सॾियो वेंदो आहे ब्रेन ऑफ कंप्यूटर। ऐं सीपीयू जो फुल फॉर्म छा आहे, इहो बि एमसीक्यू अची चुको आहे। त सीपीयू स्टैंड फॉर आयल आहे एमसीक्यू। त सीपीयू जेको आहे उहो सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट। अच्छा, उन खां पोइ पंहिंजो सॉफ्टवेयर। त सॉफ्टवेयर छा आहे? सॉफ्टवेयर जेको आहे उहो इंस्ट्रक्शंस आहिनि, ठीकु आहे। उहे छा हूंदा? नॉन टचेबल आहिनि। अच्छा, उहे एग्जांपल कहिड़ा आहिनि उन्हनि जा? विंडोज़ जेके आहिनि, ऐं क्रोम यानी कि ब्राउज़र जेको आहे, ऐं गेम, जेके बि गेमूं आहिनि इहे सॉफ्टवेयर आहिनि। एंटीवायरस जेके आहिनि उहे सॉफ्टवेयर आहिनि। पंहिंजा इहे सॉफ्टवेयर जा एग्जांपल्स आहिनि। टाइप्स ऑफ सॉफ्टवेयर, सॉफ्टवेयर जा क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि? सॉफ्टवेयर जा क़िस्म, सॉफ्टवेयर जा मेन ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो आहे सिस्टम सॉफ्टवेयर ऐं ॿिया आहिनि एप्लीकेशन सॉफ्टवेयर। हाणे सिस्टम सॉफ्टवेयर छा हूंदा आहिनि, उन्हनि जो कमु कहिड़ो हूंदो आहे? त सिस्टम सॉफ्टवेयर जेके हूंदा आहिनि उहे कंप्यूटर जे हार्डवेयर खे मैनेज कंदा आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु जेके एप्लीकेशन सॉफ्टवेयर आहिनि उहे उन्हनि खे हलाईंदा आहिनि, उन्हनि खे रन कंदा आहिनि। त जेकॾहिं सिस्टम सॉफ्टवेयर हूंदो त एप्लीकेशन सॉफ्टवेयर हली सघंदो। अच्छा, उन्हनि जा एग्जांपल कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके सिस्टम सॉफ्टवेयर? सिस्टम सॉफ्टवेयर विंडोज़, लिनक्स, एंड्रॉइड, इहे जेके आहिनि सो एग्जांपल आहिनि। ॿिया बि इलाही सारा, जंहिंमें जेको आहे सो मैक ओएस, आईओएस, इहे सभु जेको आहिनि सो ऑपरेटिंग सिस्टम्स आहिनि। उन खां पोइ एप्लीकेशन सॉफ्टवेयर, एप्लीकेशन सॉफ्टवेयर अहिड़ा सॉफ्टवेयर हूंदा आहिनि, अच्छा, जंहिंखे सिंपली पाण चऊं त जंहिंखे पाण इंस्टॉल कंदा आहियूं पंहिंजे जेको आहे सो सिस्टम सॉफ्टवेयर ते। जीअं पाण वटि अगरि सिस्टम सॉफ्टवेयर इंस्टॉल्ड आहे, उन खां पोइ पाण जेके ॿिया सॉफ्टवेयर इंस्टॉल कंदा आहियूं, जंहिंमें पंहिंजो MS ऑफिस इंस्टॉल कंदा आहियूं, फेसबुक इंस्टॉल कयूं, उन खां पोइ व्हाट्सएप थी वियो, या टाइपिंग मास्टर वग़ैरह, अहिड़े क़िस्म जा जेके सॉफ्टवेयर पाण इंस्टॉल कयूं था उन्हनि खे पाण चवंदा आहियूं एप्लीकेशन सॉफ्टवेयर। अच्छा, हाणे उन्हनि जो डिफरेंस ॾिसूं था त इन्हनि ॿिन्हिनि में जेको आहे फ़र्क़ु कहिड़ो आहे? सिस्टम सॉफ्टवेयर छा आहिनि, एप्लीकेशन सॉफ्टवेयर छा आहिनि? अच्छा, सॉरी, सिस्टम सॉफ्टवेयर नॉट, बट डिफरेंस ॾिसूं था त हार्डवेयर छा आहे वर्सेस सॉफ्टवेयर, हार्डवेयर वर्सेस सॉफ्टवेयर। त हार्डवेयर जेको आहे उहो फिजिकल पार्ट्स हूंदा आहिनि, यानी कि जेके फिजिकल पार्ट आहिनि ऐं उहे टचेबल आहिनि। ऐं सॉफ्टवेयर जेके आहिनि उहे नॉन फिजिकल आहिनि, नॉन टचेबल आहिनि। एग्जांपल जेको हार्डवेयर जा उहे कीबोर्ड, माउस, मॉनिटर, etc, इहे सभु जेके आहिनि उन जा एग्जांपल आहिनि। सॉफ्टवेयर जा विंडोज़, MS ऑफिस ऐं क्रोम, इहे सभु जेके आहिनि सो सॉफ्टवेयर जा एग्जांपल्स आहिनि। हाणे जेको आहे उन ते कुझु प्रैक्टिस MCQs, जेके कुझु ज़रूरी अहम MCQs आहिनि जेके इन्हनि टॉपिकनि में अची सघनि था, पाण उन्हनि खे डिस्कस कंदासीं। त पहिरियों जेको MCQs आहे, अच्छा, इन्हनि MCQs जा जेके बि जवाब आहिनि, इहो पाण जेको पढ़ियो आहे इहो सॼो हिन मां ई आहे।
MCQ सॼो इन मां ई निकितल आहे, जेको पंहिंजो क्लास आहे उन मां ई आहे। त तव्हां जेको आहे सो इन्हनि जा जवाब कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। पहिरियों पंहिंजो जेको MCQ आहे उहो आहे विंडोज़ डैश सॉफ्टवेयर। विंडो कहिड़ो सॉफ्टवेयर आहे त उनजो तव्हांखे जवाबु ॾियणो आहे, कमेंट में ॿुधाइणो आहे। उन खां पोइ ॿियो माउस डैश डिवाइस, माउस कहिड़ी डिवाइस आहे इहो ॿुधाइणो आहे। प्रिंटर इज़ डैश डिवाइस, प्रिंटर कहिड़ी डिवाइस आहे इहो। ऐं उन खां पोइ CPU स्टैंड फॉर, CPU जेको आहे उनजो फुल फॉर्म छा आहे। ऐं पंजो MCQ आहे त MS वर्ड इज़ डैश सॉफ्टवेयर, MS वर्ड जेका आहे उहा कहिड़े क़िस्म जो सॉफ्टवेयर आहे। 6 एंड लास्ट जेको आहे उहो आहे हार्ड डिस्क इज़ डैश डिवाइस, हार्ड डिस्क कहिड़ी डिवाइस आहे, इनपुट आहे, आउटपुट आहे या कहिड़ी डिवाइस आहे, उहो तव्हांखे इन्हनि सभिनीनि जा जेके बि राइट ऑप्शन्स आहिनि उहे तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अगरि हिन मां को बि टॉपिक जेको आहे तव्हांखे का ॻाल्हि हिन मां सम्झ में न आई आहे त उहो तव्हां जेको आहे सो सुवाल पुछी सघो था, उनजो तव्हांखे जवाबु ॾिनो वेंदो। सुभाणे इंशाल्लाह को जेको नेक्स्ट पंहिंजी वीडियो ईंदी उन में को नेक्स्ट टॉपिक खणंदासीं ऐं उनखे डिस्कस कंदासीं, उन जूं मेन पॉइंटूं ॾिसंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो उन ते ज़रूरी जेके MCQs आहिनि उहे प्रैक्टिस MCQs बि कंदासीं। त थैंक्स फॉर वॉचिंग।